के तड़े करो थी बाबा नशो ये खतरनाक पंहिंजे मुआशरे जो हीरो है तो मुआशरे जो खैर को आया क़यामत ॾींहुं तोखे पुछानो थे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ही थोरो पैगाम थोरो थोरो ॻोठनि ताईं पहुचायूं था ता त मुस्लमान पंहिंजी इन सम्झनि मुंहिंजे हबीब जी सीरत जा ॿ टे वाक़िया ॿुधाए तव्हांजी दिलि खे ठारियां ही इस्लाही थोरी हुई त इस्लाह बि थी वञे कम बि भलो थिए मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ सल्लल्लाहु अलैहि मदीने वारे साईं जे अल्लाह ताला फरमायो वल फज्र मु अल्लाह करीम के फज्र जो कसम आए मौला फज्र रोज थी तो इन जो कसम मौला के हाजी सगोरा अरफात के मैदान ते वजन था जिलहज जी नाई जिलहज जी इन फज्र जो कसम ऐसनुल बयान वारे लिखो तफसीर में अल्लामा हाजी इदरीस लाए इन वल फज्र जी जेका कसम रब खयो है हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत पा सादत जो कसम खयो है रात चए तो यार रब करीम मुंह में जापे तो मुंह जो शान मथे थे कद्र जी रात में कुरान लथो ॾींहुं चयो यार रब करीम तो जो हबीब मोहम्मद करीम मुंह में अचे तो मुंह जो शान मथे थे अल्लाह ताला फरमायो न रात के तो नाराज करया न ॾींहुं के तो नाराज करया रात जी पछाड़ी ॾींहुं जी शुरुआत सुबुह साज़िक जो मिठो महबूब मोहम्मद करीम अची वियो अल्लाह अल्लाह इन फज्र एड़े तोड़ो ध्यान ॾिजो अब एॾा ओॾा न ॼाणो हिकिड़ो माण्हू ही हज़ारनि माण्हुनि में जेकॾहिं मौलवी जे नज़र खां ग़ाइब थी वियो त उहो मौलवी नाअहल आहे हिकिड़ी मुठ में हुजे मदीने वारे साईं जी कचहरी में हलूं था जेकर पखे हुजामा उडरे वना मदीने उडरे वना मदीने दरिया समण सारा उकरे वना मदीने उकरे वना मदीने छॾे कम दुनिया जा सारा निकिरी वञा मदीने निकिरी वञा मदीने दरिया समण सारा उकरे वञा मदीने उकरे वञा मदीने महरमो करे ओ भर जी हवा पन जी विखरे वया मदीने विखरे वया मदीने दरिया समण सारा उकरे वया मदीने उकरे वया मदीने हर साल साल माप प्यारा संभरी वया मदीने संभरी वया मदीने दरिया समण सारा उतरे वया मदीने उतरे वया मदीने खास गुनहगार आया शायद सुधरी वया मदीने सुधरी वया मदीने दरिया समण सारा उकरे वया मदीने
शुक्रे वना मदे जेकर पखे हो जामा उडरे वना मदीने उडरे वना मदीने। सुभान अल्लाह। इरास जो वाक़ो आहे ॾिसे पियो बैतुल्लाह शरीफ़ में सुतो पियो आहे। हज़रत अब्दुल मुतट्टो मुंहिंजे घर जे अंदरि हिकिड़ो वण फुटो आहे। उहो वण टिखो थींदो वञे पियो, टिखो थींदो वञी आसमान सां लॻो, पर उन वण जूं ठारियूं रूए ज़मीन में पखिड़िजी वियो। हिकिड़ा माण्हू टोड़ था अचनि पिया, उन वण जे टारियुनि में चंबड़ी पिया। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके कात कुआड़ा खणी उन वण खे वठण अचनि पिया। हिकिड़ो जवान आहे किरोड़ सिजो माण्हू का अॻिते विया ते जॻहि कोन्हे, माण्हू ते हेतिरा माण्हू किथे न ॾिठा। बाबा आप लोगों ने हिला छोड़ दिया, हिला छॾियो आहे। ही दलील आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो। अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह ताला महबूब थोरो कनात के थोरे खुला तो कुछ माण्हुनि खे हवा लॻे, कुछ माण्हुनि जी हवस आहे, गर्मी बि आहे, पर रसूलुल्लाह जे मेड़ा के में वेठा आहिनि। ऐं इहो अल्फाज़ ॿुधाइणु चाहियां त मदीने जो साईं ॾिसे पियो त ॿुधे पियो। उहो कीअं दावा त कई पर दलील ॾियां त कीअं ॾिसे पियो त कीअं ॿुधे पियो। पहिरां इरास जो वाक़ो बयानु करियां। हाँ वो इंशाअल्लाह साईं कनात छोड़ाईंदा माण्हुनि खे थोरी हवा ॾे। ही हवस जाम आहे, को वीचारो गर्मी में ही असीं वेठा कुर्सी ते बि गर्मी में पंखो बि लॻो पियो आहे, पर हिननि ते बि रहम कर। अबा तूं यादि रख मुंहिंजा मदीने जे मीर जा उम्मती, तूं रसूलुल्लाह जे काज में आयो। हुज़ूर पाक कसम आहे मुंहिंजे रब करीम जो, जाते ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते मिठे महबूब मोहम्मद जी मुस्तफ़ाई आहे। मिशकात शरीफ जी हदीस आहे, रअयतु रब्बी फी